बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रफ़अना लका ज़िक्रक वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैन मिंबरी व क़बरी रौदतुम मिन रियादिल जन्नह सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। 19 रबीउल अव्वल 1443 हिजरी मुताबिक 12 सितंबर 2025 जुमे जो बाबर दिहाड़ो। अॼु असांजो उन्वान आहे कमाल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह से फरमायो वरफ़अना लका ज़िक्रक, सोना असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान कमाल आला मथां हो बुलंद आहे। हुज़ूर जो कमाल ॿ क़िस्म आहे, हिकिड़ो इस्मी ॿियो जिस्मी। इस्म चइबो आहे नाले खे, अरबी लफ़्ज़ आहे, इस्मी जिस्मी ॿई अरबी लफ़्ज़ आहिनि। इस्म चइबो आहे नाले खे। हुज़ूर जे इस्म नाले मुबारक में कमाल। आदम जी माना आहे कड़क रंगो, नूह जी माना आहे आराम, माउ पीउ लाइ आराम वारो सबबु, राहत जो सबबु। इसहाक जी माना आहे खिलंदड़, इशारो आहे ख़ुशी ऐं ॿ कंदड़ चहिरो, ख़ुशी वारो। ईसा जी माना ॻाढ़े रंग वारो, जिस्म हुन जो ॻाढ़ो। मूसा माना पाणीअ मां लदल, हज़रत मूसा जी जो माउ फिरौन सभु ॿार को आहे पियो त अल्लाह जे हुनजे दिलि में विधो त संतुली में विझी ॿार खे दरिया में फिटो कर। पोइ हुननि जो फिरौन जो लश्कर दरिया मां संदूक कढी, पोइ अची मूसा पाणीअ मां लधो, वाटर मां कढियऊं, दरिया मां कढियऊं। ऐं मुहम्मद जी माना आहे तारीफ़ कयल, सारायल, वाखाणियल। मुहम्मद माना जंहिंजी तारीफ़ कई वञे, जंहिंजी साराह कजे। माना हुज़ूर जे इस्म में कमाल ॾिसो, ॿियनि अंबिया जा नाला एॾे कमाल वारा न आहिनि जेको मदीने वारे मीर जो नालो, जंहिंजी तारीफ़ कई वञे, जंहिंजी तारीफ़ थींदी रहे। हज़रत हसन बिन साबित शेर चया आहिनि अरबी में, अल्लाह पंहिंजे नाले सां महबूब जे नाले खे ॻंढे। आज़ान 5 वक़्त हुज़ूर जो नालो आज़ान में, अल्लाह अकबर सां जेका आज़ान शुरू थिए थी उन में अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह आहे। अक्सर बेशतर हुज़ूर जो नालो अल्लाह जे नाले सां गॾु। कलमे में हुज़ूर जो नालो, आज़ान में हुज़ूर जो नालो, क़ुरान में हुज़ूर जो नालो। त हुज़ूर जो इस्म अल्लाह जे इस्म सां गॾियल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्म जो असर हैवाननि ते पए। अफ्रीका जे जंगल में सहाबा किराम विया, पोइ उन जंग में रहण लाइ ऐलान कयो साहबी सगोरे, या अय्युहस सिबाउ वल किलाब उखरुजु मिन हाज़ल बर्र फइन्ना जैश मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ जंग जा जानवरो, फाड़ींदड़ जानवरो, बगड़, चीता, शींह, बिला, कुत्ता वग़ैरह, ही जंग ख़ाली कयो, असां मोहम्मद करीम जा गुलाम सिपाही अहिड़े जंग में रहंदासीं। सभई जानवर निकिरी विया, जंग ख़ाली करे छॾियऊं। शींहनि जिन बच्चा ॼणिया ताज़ा, उहे बि पंहिंजे भात में बच्चा विझी ॿेलो ख़ाली करे विया। रुगो ख़ाली न कयऊं, पर हुज़ूर जे गुलामनि जे लाइ चोतरफ़ चौकीदारी थी पहिरे ते बीह रहिया, त मता को मुहम्मद जे सिपाहियुनि खे, मुहम्मद जे गुलामनि खे नुक़सान पहुचाए। एॾो वॾो हुज़ूर जे इस्म जो असर हैवाननि ते। हज़रत सफ़ीना साहब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम हो, ऐं पोइ उहो चए थो त मां ॿेड़ी में हुअमि, ॿेड़ी खे सोराख़ जो थी वियो, ॿेड़ी टुटी पई, तख़्ते ते वञी पहुतुसि, तख़्ते तां हली वञी किनारे ते पहुतुसि, किनारो उतां उन पासे खां जंगल जो, त ॾिठुमि अॻियां शींहं वॾी रड़ करे थो अचे ऐं गजगोड़ सां थो अचे, हुनजो इरादो मूं ते हमले जो आहे। पोइ अची दिलि झले चयोमांसि, अंत असदुल बर्रे व अना मौला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तूं जंग जो शींहं आहे, मां मोहम्मद अरबी जो गुलाम आहे, ख़्यालु कजां। ची जेका शींहं जी स्पीड ही गजगोड़ी, उहा निदामत ऐं पेशेमानी में बीह। ॼण त शींहं पंहिंजे हाल सां, ज़बाने हाल सां चई रहियो, जे तूं मोहम्मद अरबी जो गुलाम ही त मां उन जो ई गुलाम आहियां। हुन हुज़ूर जो नालो मुबारक ॿुधो शींहं ते असर पियो। रुगो इते न, हाणे उन खे ज़बाने हाल सां चई त मूंसां गॾु हल, मुंहिंजे पुठियां अच त तोखे पूरो जंग किरास कयां, मता को मोहम्मद जे गुलाम ते को हमलो करे जंहिंखे ख़बर न पई। पूरो जंग जॾहिं किरास करे रस्ते ते लाथई, उते पंहिंजे अंदाज़ सां हुन खां मोकिलाई पे त शींहं बि हुज़ूर जे जानवरनि ते बि हुज़ूर जे नाले जो असर हो। फतबिरु या उलिल अब्सार, ऐ अकुल वारो नसीहत हासिल कयो, इबरत हासिल कयो। असांखे न आहे त हुज़ूर जे नाले जो असर न आहे।
हुजूर जे फरमान जो असर नाहे, हुजूर जे ग़ुलामीअ जो असां ते असर आहे कोन, हुजूर जीअं चवे ईअं कयूं कोन, त असां ते असर ई नथो पए। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वणनि सुञातो, जबलनि सुञातो, पत्थरनि सुञातो, हुजूर खे असां न सुञातो, अफ़सोस। हुजूर जो कमाल इस्मी इहो थियो, नाले मुबारक। ॿियो हुजूर जो कमाल जिस्मी, जिस्म जो कमाल इहो ॿ क़िस्म आहे, हिकिड़ो उलवी, ॿियो शफ़वी सुफली। उलवी चइबो आहे मथां खे, ऊचाए खे। हुजूर जो जिस्म मुबारक जो मथे अर्श ते बि वॾो कमाल वारो हो। वाक़ियो मेराज जो तव्हां ॿुधो आहे, सभिनी नबियुनि खे मेराज थियो अर्श ते, ख्वाब में अल्लाह जी ज़ियारत थी तमाम अंबिया खे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज थियो फर्श ते, मथे अल्लाह घुराए। ऐं जॾहिं 7 आसमान किरास करे सिदरतुल मुंतहा ते पहुता त जिब्राइल मोकिलायोसीं, अॻिते मां न हलंदुसि, अॻिते हलंदुसि मुंहिंजा पर सड़ी वेंदा। अॻिते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जिस्म अतहर सां पंहिंजे पाक बदन सां मथे विया। इहो हुजूर जे जिस्म जो कमाल आहे जो मथे बि पहुतो, ॿिए कंहिं जिस्म जो न पहुतो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जो कमाल अर्श ते बि बुलंदो। काफ़रनि सलाह कई, यहूदियुनि खां पुछूं त नबी साईं खां मौजो मोहम्मद खां कहिड़ो वठूं, जेको न करे सघे। ची जादू जो घर जो असर, ज़मीन ते जादू हलंदो आहे, मथे न हलंदो आहे। तंहिंजे करे तव्हां चुस तूं जे अलाह जो सचो नबी आहीं त पोइ चंड खे ॿ टुकड़ा करे ॾेखार। हिननि इहे सुवाल कया, सुवाल जो अची कयूं यहूदी आलिमनि खां पुछी आया। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ॾे रुजू कयो, अलाह चयो सुणा देरी कोन्हे का, तूं पंहिंजे आंगुर खे मथे कर, चंड ॿ टुकड़ा करण मुंहिंजो कमु, आंगुर जो इशारो। हुजूर जे जिस्म जो टुकड़ो जॾहिं मथे थियो त मथे अर्श वारो मथियां आसमान जो चंड उहो चीरजी पियो। हदीस बुखारी मुस्लिम में आहे, इन शक्कल कमर अला अहद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिरकतैन, फिरकतुन फौकल जबल व फौकल जबल व फिरकतुन दूनहा, फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशहिदु मुत्तफकुन अलैहि। मदीने वारे मीर फरमायो, मदीने वारे मीर जे ज़माने में चंड ॿ टुकड़ा थियो, हिकिड़ो जबल जे मथां, ॿियो जबल जे हेठि, हिकिड़ो ज़मीन ते, ॿियो अर्श ते। हुजूर जे जिस्म आंगुर मुबारक जो असर अर्श ते हलियो, आंगुर सां इशारो कयूं, मुल्क शाम जे वापारियुनि ॾसियो त असां चंड खे ॿ टुकुर थींदे ॾिठो। इहो कंहिं में बि न हो जेको हुजूर में कमाल। हुजूर जो कमाल जिस्मी, सुफली, ज़मीन ते, हिकिड़ो त इहो अर्श जा मिसालनामा, ज़मीन ते हुजूर जो कमाल। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मा बैन मिंबरी व क़बरी रौदतुम मिन रियादिल जन्नत। फरमायो मुंहिंजे मिंबर ऐं मुंहिंजे क़बर जे विच में जेको ज़मीन जो टुकड़ो आहे, जन्नत जो टुकड़ो आहे। हुजूर जे करे या अॻे आम ज़मीनी हुजूर जे जिस्म मुबारक लॻण जे करे, आरामी थियण जे करे इहा ज़मीन जन्नत जो टुकड़ो थी पियो। इहो हुजूर जे जिस्म जो कमाल आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो अबू जहल पथरियूं हथ में बंदि करे ॿुधा छा आहे, सचो नबी असांजे को चएसि हथ में छा आहे, न ख़बर पवंदी। अॻे ख़बर न हुजे त न ख़बर पवंदी। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मां ॿुधायां जेका हथ में शइ अथई, मुठ में अथई, इहा ॿुधाए, इहा त वॾी कमाल आहे। जेका शइ बंदि थियल ॿुधाए, इहो त वॾी कमाल आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ खोल, मुठ जो खोलियईं, पथरियुनि शाहिदी ॾिनी, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, गवाही थी ॾियां त तूं अलाह मुहम्मद अलाह जो सचो रसूल आहे। हिदायत नसीब न ई तॾहिं करे न मञी। हुजूर जे इहो जिस्म जो कमाल ज़मीन ते बि रहियो। इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, फरमाई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सअलतु रब्बी अन मसअलतिन, सअलतु रब्बी मसअलतन वदितु अन्नी लम असलु। चाहियां पियो त न कयां, पर रब खां मूं सुवाल कयो। अलाह खे अर्ज़ कयो, अलाह साईं कद कान क़बली अंबिया मिनहुम मन सखर तरीह, अलाह जी मूंखां अॻु में नबी हा, किन जे तो हवा ताबे कई। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे हवा ताबे, पाण ज़मीन जे तख़्त ते वेंदा, हवा खे चवंदा हल, हलंदी, फिलाणे मुल्क ल ॻोठ ल लहंदी। जी अलाह जी इहा नबी व मिनहुम मन युहिल मौता, के नबीअ जे मौजो मोहलनि खे ज़िंदा कंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मुर्दे खे चवंदो कुम बिइज़्निल्लाह, उथी पो अलाह जे हुकुम सां, उथी बीह रहंदो। मिटीअ जो पखी ठाहे चवंदो हल अलाह जे हुकुम सां, हली पवंदो, उड़ी पवंदो। इहे पखी जेके उॾरनि था, जहाज जेको एरोप्लेन ठाहियो, इहो इन नबीअ जे मौजे खे ॾिसी साइंसदान ठाहियो, पंहिंजो अकुल थोरी। अॻे इहा शइ मौजूद हुई, तख़्त ते हवा हले पई, ॼण माना हिननि सम्झो त हवा ते बि का शइ हलाए सघे थी। पोइ इन्हनि साइंसदाननि इन नबी जे मौजूदनि खां ॾिठो। अलाह ने काल या मोहम्मद, अल्लाह जैसे मोहम्मद
अलम यजिद का यतीमन फअवैतुक, तोखे यतीम न है जो तो जैसा बेहतरीन परवरिश की। कुल तो यार रब भला वा यार जी, हाँ अल्लाह जा बिल्कुल। नंढड़ो मां जे पेट में पी गुज़ारे वियो, 6 सालन जो तो मां गुज़ारे वई, अञा थोड़ो वॾो थियो त ॾाॾो गुज़ारे वियो। यतीम ॿार खां हर को नफ़रत कंदो आहे, यतीम ॿार जी तरबियत बिगड़ी वेंदी आहे, रोल थी पवंदो आहे, छो त हाणे माउ पीउ वॾो चवण वारो आहे कोन। चई त तुंहिंजी बहितरीन परवरिश कईसीं। भला या रब जी, हा। अलम यजिद का ضالن فهديتك, तोखे नावाकिफ भुलियल बेखबर समझोसीं हुए, असां तोखे बहितरीन हिदायत ॾिनी। हिदायत जो आला मंज़र हुजूर खां मथे को हादी हूंदो ई कोन। ऐं यतीम हिदायत वारो थी या मुश्किल ॻाल्हि हूंदी आहे, ॾुखी हूंदी आहे। अलम यजिद का आइलन फअगनैतुक, तू मिस्कीन है तोखे असां शाहूकार बणायो। गरीब मिस्कीन आलम में मुल्क शाम जी सल्तनत ताईं हुजूर जा हुकुम हलंदा। अहिड़ा इनाम ऐं एज़ाज़ अल्लाह से मदीने वारे पीर खे ॾिना। इहे कमाल हुजूर में आहे, ॿिए कंहिं में कोन आहे। इहो कमाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत लाइ फिक्रमंद आहे। उम्मत जी तकलीफ़ हुजूर खे ॾाढी ॾुखी लॻंदी, उम्मत सां मोहब्बत ई। अल्लाह से फरमायो फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़द्दू मिन हौलिक। सुणा सूरत तौबा में अल्लाह जी रहमत सां तोखे जेको आहे तूं इन्हनि ते नरम थी पियो आहे, नरम दिल वारो आहे। जेकॾहिं तूं न कावड़ील हुजी हा, सख़्त दिल हुजी हा, तोखां भॼी वञनि। अब जेको जज़्बाती हुजे, भली पीउ हुजे, भाउ हुजे, उस्ताद हुजे, माण्हुनि खां परसे रहो, बिना डिंगो आहे विड़ी पवंदो, हर गुड़ चिड़ी पवंदो, ख़बर न आहे त राज़ी केॾी महिल थिए थो, चिड़े केॾी महिल थो। फरमाई हाणे नरम दिल हुजणु, नरम मिज़ाज वारो हुजणु, इहो बि रब जो रहम अथव। बाझ वारी तबियत वारो हुजणु, अल्लाह साईं नबीअ खे मिठड़ी तबियत वारो नरम मिज़ाज। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थो, मां नंढड़ो ख़ादिम तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 सिनीन, मूं नबी साईं जी 10 साल ख़िदमत कई, कॾहिं बि मूंखे नबी साईं उफ़ बि न चयो, हेड़े ही छा करे छॾी। हाणे ख़िदमतगारनि खां तकलीफ़ थींदी आहे, कमकार में कॾहिं ही छो न कई, ही छो न कई। असां घर में चई ॾींदा आहियूं बचनि ॿारनि खे, पुट खे, धीउ खे, घरवारी खे, हीअं छो कई, ही शइ तो छो विञाई। 10 सालनि जे अरसे में कॾहिं उफ़ बि न कई, हीअं छो न कई, हीअं चई वियो, हीअं छो थियो, इहे थींदा आहिनि घर में, पर कॾहिं न चई। एॾो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आला मिज़ाज। अल्लाह से ॿी जाइ ते फरमायो मा अनितुम अज़ीज़ुन अलैकुम रऊफ़ुर रहीम, तव्हांजो जेको नबी आहे एॾो बाज़ारो आहे जो उम्मत जी तकलीफ़ हुनखे परेशान थी करे, उम्मत खे तकलीफ़ पहुचाईंदी, हुजूर खे परेशान। अॻिन उम्मतुनि जा मुंहं फिरी वेंदा, हिन उम्मत जा न फिरंदा। इहा अल्लाह हुजूर जी दुआ जो कमाल आहे। अल्लाह से मुंहिंजी उम्मत जूं शिकिल न बिगाड़जां, जीअं मुआ हाणे कुत्ता बिला सूअर बांदर मुरला थी वेंदा गुनाहगारनि जे करे। हाणे गुनहगार मरे तब तव्हां क़बर खोटींदा न फिरंदा। इहो हुजूर जी दुआ जो, इहो हुजूर में कमाल आहे। ऐं इहे मौजज़ा अचनि कीअं था, करामतूं अचनि कीअं थियूं, हिकिड़ो जो मां पाणे थो कयां, ईअं न थींदो। फरमाई मा कान लिनबिय्यिन अन यअतिय बिआयतिन इल्ला बिइज़्निल्लाह। अल्लाह जी कुरान में फरमायो कंहिं नबीअ खे इहो कोन्हे हिम्मत जो पाण को मौजो करे ॾेखारे मगर अल्लाह जे हुकुम सां। करामत ॾेखारे को वली, नबी को मौजो ॾेखारे, पंहिंजो कमाल न आहे, अल्लाह जे तरफ़। ईअं न सम्झे त मां को वॾो थी चङो। हाणे दरिया ते मूं ॾिठो पिए थो पीर साहिब हिकिड़ो जी बीठो, चई हाणे मां दरिया खे थो रोकियां, तव्हां सभु परते बि क़ुरान जी खणी बीठो, आयो जी छोली त पाण बि ॿुधी वियो, हाणे खड़ो मुर्शिद खे लफे छॾ। अड़े बाबा इहो तुंहिंजे हथ में थोरी आहे, रब जे हथ में आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम किनान जे खूह में ॿाहिरि उछले वियसि, किलो या 2 किलोमीटर जे फासिले ते। हज़रत याकूब जो रोए, ख़बर ई न पई त पुटु वेझो पियो आहे, ख़बर हुजेसि त भॼी वञी कढाए अचेसि, दादलो पुटु हुयुसि। हज़रत याकूब खे 2 घरवारियूं, पहिरीं घरवारी मां 10 ॿार, ॿी मां 2, यूसुफ ऐं बिन्यामीन। उन्हनि ॿिन्ही में वरी यूसुफ घणो त प्यारो हज़रत खे, पोइ उन ॿाहिरि जो हे बाबो जो प्यार हिनखे थो मिले, साड़ जो थियो त हिनखे ई ख़तम करे छॾियो त हुजे ई न, कंहिंजो मारियो कंहिंजो छा कयूं। सूरत यूसुफ में सॼो ज़िक्र आहे, ॿाहिरि जो मारियो न हिकिड़े वॾे चढ़िया उछले छॾियो खूह में, को काफ़िलो कढी वेंदुसि, बसि मारणु सही कोन्हे। वरी काफ़ी वक़्तु गुज़री आहे, नंढड़े हूंदे थे वरी मिस्र जो बादशाह वञी थियो, वज़ीर खज़ाना जो थियो। हाणे वज़ीर खज़ाना हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इहो ॿाहिरि विया अन्न वठण। बहरहाल इहो वॾो किस्सो आहे। पोइ उतां चयो बाबो तुंहिंजे जुदाईअ में रोई रोई जेको आहे अखियुनि जी नज़र ख़तम थी चुकी आहे। पोइ चई बाबे ॾे मुंहिंजी कमीज़ खणी वञो। क़ुरान शरीफ़ लिखे थो इन्नी लअजिदु रिह यूसुफ
लौला अन तुफन्निदून, मां यूसुफ जी खुशबू तो ॾिसां जेकॾहिं तव्हां मूंखे चरियो न सम्झो। जी कई ज़मानो थी वियो यूसुफ खे वफ़ात के गुम थी अलाए मरी वियो अलाए केॾे वियो हलियो। पोइ शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे गुलिस्तान किताब में, फारसी किताब में, त हज़रत याकूब खां कंहिं पुछो 2 किलोमीटर जे फासिले ते पुट पियो ई तोखे ख़बर न पई, अलाए केतिरा किलोमीटर मिस्र खां यूसुफ जी कमीस अचे पई पाण बि न, तो खुशबू ॿुधी छॾी ॾिसी छॾी सिंघी छॾी, चई त मूंखे चरियो न सम्झो त यूसुफ जी खुशबू अचे थी, हिते ख़बर पई आहे जॾहिं कढी चई सा। शेख सादी शाइरी फारसी में लिखी अहवाले मां बरकस्त, चई असांजो हाल बिजली वांगुरु आहे, जेकॾहिं अलाह साईं कनेक्शन ॻंढे त हज़ारनि मेलनि ताईं ख़बर पइजी वेंदी, कनेक्शन कटे छॾे त ख़बर ई कान्हे। अब बिजली किथां थी अचे, गुडू मां थी अचे, किथां थी अचे, सखर मां थी अचे, जामशोरे मां थी अचे। अब बिजली वई हली, जेको आहे मोरे मां कटे छॾियो, सखर मां कटे छॾियो, नवाब शाह मां बिजली सखर मां कटियूं, नवाब शाह जी बिजली कराची मां कटियूं, हाणे तार कट त सॼो सिस्टम ख़तम, तार जोड़ त पूरी दुनिया में हले पियो। चई असांजो इहो मौजो ऐं करामत रब जे हथ में आहे, रब ॻंढींदो त पूरी दुनिया जा हाल तव्हांखे ॾसबा, जे रब खसे छॾे त बस। आलिमुल गैब अल्लाह जी ज़ात आहे, करामत कंहिं खां नज़र अचे त उनजो पंहिंजो कमाल कोन्हे, रब जे तरफ़ां आहे, पाण जे सम्झे त मां सभु कुझु आहियां, कुझु न थींदो। इहे मौजज़ा अल्लाह साईं जेके मदीने वारे मीर खे ॾिना ॿिए कंहिंखे ॾिना, इहो हुज़ूर जो कमाल हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं मस्जिदुल मलाइका बणायो, मलाइका जेको हज़रत आदम खे सजदो कयो, ऐं हुज़ूर ते अल्लाह साईं सलात व सलाम जो दुरूद पढ़ण जो सॼी उमिरि हुकुम ॾेई छॾियो, हू आरज़ी हो हमेशह। हज़रत मूसा खे पंहिंजी क़ौम चयो फिरौन सां, तूं वञी तुंहिंजो रब विड़े असां हिते वेठा आहियूं। हिकिड़ी जंग में सहाबा किराम खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, हाणे थोरा आहियूं पाण काफ़िर घणा आहिनि, असां वटि साज़ो सामान हथियार एतिरी तयारी कान्हे का, ज़रो ढाल बि कोन्हनि के, सवारियूं बि कोन्हनि के, तव्हां चओ त असां जेको आहे सो वापसि वञूं वरी तयारी करे अचूं। हज़रत मिक़दाद साहब उथी बीठो, अखियुनि मां ॻोढ़ा नार पियो वहनि, चई साईं असां ईअं न आहियूं जीअं मूसा खे पंहिंजी क़ौम चयो हो त तूं ऐं तुंहिंजो रब विड़, न नुकातिल अन यमीनिक व अन यसारिक व अन शिमालिक, चई सोणा असां तुंहिंजे सॼे लड़ंदासीं, तुंहिंजे खॿे लड़ंदासीं, तुंहिंजे साम्हूं लड़ंदासीं, जेसि ताईं जान में जान आहे, असां थी जान अल्लाह जी राह में तुंहिंजे कदमनि ते कुर्बान करण वारा आहियूं, वापसि उहे वञनि जिन खे जीअणो आहे, असांखे जीअणो आहे ई कोन, तुंहिंजे कदमनि ते ज़िंदगी जीअणी। हिकिड़ी जंग में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसण पिया त केरु शहीद थिया, केरु ज़ख्मी थिया, हज़रत सअद ते नज़र पई, जो सअद ॾे आवाज़, 83 तीर लॻल हा, हुज़ूर जो आवाज़ ॿुधई, जिस्म में हरकत अची वई, साईं जे कदमनि ते पंहिंजो मथो रखी, चई मूंखां वधीक ॿियो कहिड़ो ख़ुशनसीब आहे जंहिंजा आख़िरी पसा मोहम्मद मीर जे कदमनि ते हुजनि। सहाबा एॾा, इहो हुज़ूर जो कमाल आहे, जो हुज़ूर खे अल्लाह साईं अहिड़ा ख़ादिम ऐं ग़ुलाम ॾिना जेके नबीअ जे आॾो पंहिंजी जान, पंहिंजो मतर बाल बच्चा कुर्बान करे छॾियो। हुज़ूर साईं जो मदीने आया, मके में सहाबा निकिता, कंहिंखां ॿार खसियूं, कंहिंखां घर खसियूं, हर शइ छॾे हुज़ूर वटि पहुता। इहा छा आहे मोहब्बत आहे, इहा कंहिं बि नबी खे नहीं, अहिड़ी उम्मत कंहिं बि नबी खे न मिली। अॼु बि जेकॾहिं को मोहम्मद मीर जी ज़ात ते हमलो कंदो, मौलाना सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह ख़त्म नबूवत जे केस में, कादियान जे केस में पहुता लाहौर हाई कोर्ट में, जज जो ख्याल कादियान ते माहिर, चई मौलाना तव्हां जेको आहे सो उनखे कादियानी खे मारे छॾियो, छो मारियो, चई गुस्ताखी कई, चई कानून खे हथ में खणो था। सैयद अताउल्लाह शाह बुखारी में अल्लाह खे जुर्रत हिम्मत ॾिनी, चई जेकॾहिं तूं हिते गुस्ताखी कंदे तोखे आउं हिते जहन्नम रसीद कंदुमि। पोइ जो हुन कंधु हेठि कयो त उथी न सघियो। अल्लाह साईं इहो ईमानी ताक़त रखी आहे, जेको मदीने वारे मीर जी गुस्ताखी कंदो उनखे ज़िंदा न छॾिबो, पोइ कानून ॼाणण जी मर्ज़ी। गाज़ी इल्मुद्दीन शहीद, जंहिंजो वकील कायदे आज़म मोहम्मद अली जनाह ऐं अल्लामा इक़बाल हा, कायदे आज़म मोहम्मद अली जनाह गाज़ी इल्मुद्दीन खे चयो, गाज़ी अलमदीन खे, नौजवान हो टांगे हलाईंदड़ो, को वॾो आलिम मुफ्ती कोन हो, हुन राजपाल जेको मोहम्मद जो गुस्ताख हुनखे जहन्नम रसीद कयो। सैयद अताउल्लाह शाह बुखारी जो हुन बयान ॿुधो, आहे को जेको मुंहिंजे गुस्ताख जहन्नम, मुंहिंजे नाने जे मोहम्मद जे गुस्ताख जहन्नम रसीद करे, टांगे ते उतां भरियो, सुठो भालो खई, ची अॼु या ही रहंदो या मां रहंदुसि, मदीने वारे मीर जो गुस्ताख उनखे जहन्नम रसीद कयूं। पोइ अल्लामा इक़बाल ऐं काज़ी कायदे आज़म जस्तू चइजा मां जज़्बात में जी पाण ते कंट्रोल न करे सघियो, चई तव्हां मूंखे छा था चओ, मूं त ख़्वाब में मदीने वारे मीर खे ॾिठो आहे, अलमदीन केॾी महिल तो जी तुंहिंजो इंतज़ार आहे, मूंखे दुनिया खपे ई कान, मां जज खे चवंदुमि हुज़ूर जे गुस्ताख खे मूं ॼाणी वाणी अमदन सायो करे जहन्नम रसीद कयो आहे। इहो हुज़ूर सां मोहब्बत ई साहब आई, अॻे बि हुई,
अज बाए सुभाणे भी रहंदी, अगते भी रहंदी, या केर खत्म न करे सघंदो। पूरी दुनिया कोशिश करे हुजूर जा दीवाना परवाना जी सहाबा जे मोहब्बत वांगुर अञा ताईं आहिनि, ईअं न त उहो खत्म थी विया। तूं असां भली कुटीअ ते मरूं, मजनू हलवे ते मरूं, पर हुजूर जा दीवाना खुद पोइते रहंदा।